आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, ही ज़िले शिकारपुर जे तालके लखीअ जे यूनियन काउंसिल तैयब जो ॻोठ अलीआबाद नून आहे। चवनि था त इन ॻोठ जी आबादी लॻभॻि 150 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं नज़र ईंदड़ मज़कूरा ॻोठ जे प्राइमरी स्कूल में 150 खां मथे शागिर्द पिणु दाख़िल आहिनि। हिन ॻोठ जे तक जो MNA अलहाज गौसबख्श खान महर आहे ऐं MPA शहरियार खान महर आहे, जेको MNA साहब जो फर्ज़ंद पिणु आहे। मौजूदा DO प्राइमरी मैडम आफ्ताब कौसर मंगी आहे, जॾहिं त TO ग़ुलाम अकबर कलवड़ ऐं डिप्टी DO सिकंदर भुट्टो आहे। जॾहिं त सिंध में मुसलसल 15 सालनि खां पीपल्स पार्टी इक़्तिदार में मौजूदु आहे। नाज़रीन, ज़िले शिकारपुर में ही हिकु न पर अहिड़ा ॿिया बि केतिरा ई स्कूल आहिनि। ॿुॾी मरण जो मक़ाम आहे, दुनिया चंड ते पहुती आहे, पर सिंध ते मुसलसल 15 सालनि खां इक़्तिदार जे मसनद ते वेठल पीपल्स पार्टी जी हुकूमत सिंध जे अवाम खे तालीम जहिड़ी बुनियादी सहूलियत ॾियण में बि मुकमल नाकाम वई आहे। नाज़रीन, ही रिपोर्ट ॾिसी पोइ फ़ैसिलो कयो त आख़िर सिंध जे मारूअड़नि खे ऊंदहि में रखण जो ज़िम्मेवार आहे केरु। ॾिजे दां कंहिंखे हिते दाद नाहे, ॿुधण वारो कोई बि फ़रियाद नाहे। परावन पुटनि खे ॾिजनि छो मयारूं, पीउ माउ जे चए में बि औलाद नाहे। अमीरनि जा नींगर पढ़नि पिया था इंग्लिश, ग़रीबनि जे ॿारनि लाइ उस्ताद नाहे। हणनि पिया लॿाड़ूं त सिंध था छॾायूं, अञा सिंध वारनि में इतिहाद नाहे। बेदादनि जी नगरी ॾिसी कीअं न रोए, ड्रिबाई या शाइर को जलाद नाहे। हे प्राइमरी स्कूल अलीआबाद नून आहे, जंहिंमें न बैच न डेस्क न का कुर्सी आहे। हे ॿार जेके वेठा आहिनि, जेके स्कूल जूं नियाणियूं आहिनि, हे खजीअ जो थोड़ा जेको असां भित ते रखियो आहे, हे नियाणियूं उन स्कूल जे खजीअ जे थोड़ ते वेठियूं आहिनि। ऐं ही ॿार जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो त हे ॿार पट ते वेठा आहिनि ऐं न का बैच न का डेस्क न को असांखे वधीक उस्ताद। इहे हिन तरह जे TO साहब DO साहब ऐं सभिनी जूं महिरबानियूं आहिनि। असां हिकु भेरो ख़ुदा ताला इल्तिजा कयूं था त असांजी दाह खे वरनायो, असांखे फर्नीचर ॾियो। असांजे स्कूल में ॿार पट ते वेही पढ़ी रहिया आहिनि ऐं असांखे इहा सहूलियत ॾिनी वञे। ऐं न असां वटि बोर्ड आहे, न हिन स्कूल में नलको आहे, न स्कूल में बाथरूम आहे, न चौदीवारी आहे। हे स्कूल नाकारा 1983 में स्कूल ठहियो आहे। उन खां पोइ न स्कूल जी मरमत न छा, स्कूल जी हालत तमामु ज़बून थी वई आहे। हे स्कूल जी चौदीवारी आहे, जे ॾिसी रहिया आहियो, का शइ कोन्हे का। हे टारीअ जो वण आहे, जिते आउं ॿारनि खे पढ़ाए रहियो आहियां ऐं ॿार पट ते वेही करे तालीम पिराए रहिया आहिनि। हीअ स्कूल जे डेस्क जी हालत आहे, जेका तव्हांजे अॻियो ज़ाहिर पई आहे। वधीक वसवारनि खे अपील थी कजे त असांखे स्कूल जे लाइ फर्नीचर, नलके जो बंदोबस्तु कयो वञे, स्कूल में हर सहूलियत ॾिनी वञे जीअं ॿार तालीम आराम सां पढ़ाए सघनि। मां सिंध वारनि जो थोराए थो, जेके असां सां मदद कंदा, मां उन्हनि जो बि थोराए थो आहियां। असांखे स्कूल में मदद कई वञे, स्कूल जे ॿारनि जे लाइ डेस्क बैचुनि जो बंदोबस्तु कयो वञे। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।